स्टार्ट कर दोस्तों वेलकम टू द वीडियो में ताकि खुश आमदी चऊं था दोस्तों तव्हांखे जेको आहे सूरत हाल जेका ॾेखारी बरसातनि खां बाद जेको आहे 5 ॾींहं ऐं 5 रातियूं जेको आहे लगातार बरसाति आई आहे उन खां बाद जेका आहे इहा सूरत हाल आहे जेको आहे फ़ैसिला आहे उहो जेको आहे तबाह थियणु जेको आहे सड़णु जेको आहे शुरू थी चुको आहे पर बरसाति अञा बि ॿुधाई पई वञे जेको आहे 3-4 ॾींहं जेका आहे ॿिया जेका आहे वसंदी त नओं सिलसिलो जेको आहे बरसाति जो उहो जेको आहे सुभाणे खां स्टार्ट थींदो अलाह माफ़ी ॾिए कंहिं ॿी साइड हलियो वञे पर जेको आहे हाणे बर्दाश्त करण जेका आहे हिमत न आहे त हिन वक़्तु जेको आहे टाइम थिए थो पियो ईअं सम्झो 4:30 थींदा हूंदा पिया शहर जी तरफ़ जेको आहे कोई सामान वठिणो आहे त शहर जी तरफ़ कोई सामान वठूं था ऐं हालात बि जेका आहिनि तव्हांखे ॾेखारियूं था शहर जा फ़िलहालु सोलिंग जेको आहे मथे आहे हालत शुरू था 8 घंटे जेका आहे बरसाति आहे बरसाति खां बाद जेको आहे इमाम बारगाह चौक आहे देर की इमाम बारगाह घरों जेका निकितासीं मौसम साफ़ हुयो पर जेको आहे हिन टाइम जेको आहे 4 थियनि था पिया ज़ोरदार जेको आहे मींहुं वेठो आहे हाणे जेको आहे 8 घंटे जी बरसाति थी आहे बरसाति जेका आहे स्पीड सां हुई तेज़ हुई तमामु ॿीहर जेका आहे सूरत हाल ख़राबु करे वई आहे दोस्तों हेॾे वटि जेको आहे तमामु जेका सूरत हाल ख़राबु आहे ॿी कंहिं घटी में जेको आहे ॾिसऊं था निकिरूं था फ़िलहाल जेको आहे फासी आऊं फाथे खां पोइ जेको आहे फतकड़ करियो हाणे जेको आहे थाणे वारी घटी में निकिरूं था थाणे वारी घटी में जेको आहे पाणी हूंदो दोस्तों ज़्यादा पर जेको आहे पाणी आहे फ़िलहाल जेको आहे निकिरी आया आहियूं मेरा मार्केट में जेको आहे निकिरूं था अॼु जी तरफ़ मेरा मार्केट में जेको आहे क्रॉस The next day जेको आहे 3 बजे करे 5 मिनट थिए पियो जेको आहे अंगार जॾहिं आहे वरी जेको आहे बरसाति जेका आहे ज़ोरदार जेका आहे ठही आई आहे कल्ह बि जेको आहे ज़ोरदार हिन टाइम जेको मींहुं हुयो उन टाइम जेको आहे मां शहर हुयुमि पर जेको आहे अॼु घर आहियां हाणे जेको आहे तकड़ में मोटी आहियां बरसाति ॾिसी करे जेको आहे तूफ़ानी बरसाति अचे थी पई फ़िलहालु जेको आहे तेज़ सां ककर जेको आहे अॻिते जेका निकिता वञनि पिया पर बरसाति जो जेको आहे इम्कान आहे टकरी आहे जेका जेको आहे 120 जी स्पीड जेको आहे वञे थी पई हल्की हल्की जेका पकार आहे उहा जेका आहे स्टार्ट थी चुकी आहे दुआ आहे जेको आहे त हीउ सिलसिलो जेको आहे खेरनि सां जेको आहे अॻिते निकिरी वञे ऐं रहमत जी जेका आहे थोरी घणी बरसाति थिए हीअ वीडियो जेका आहे त लंबी थी वई हूंदी त हिन वीडियो खे जेको आहे हिते एंड कयूं था तव्हांखे जेकॾहिं पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां इधर वॾीदा ख़ुदा हाफ़िज़